छाथियो खैर ताए मैं दौड़ती तेजी बड़ी शकी भी रही शकी नहीं भाई यार दौड़ी दी आई है भला दौड़ी दी छोकी होती दौड़ी दी नहीं लाई है जो मीर वाला देंदी में आया है खबर है असीं तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं अंग्रेज सरकार असांजे साहिबजादे फील्ड माउंट उसूली तौर रियासत जो बदलिया तस्लीम करे वेठो आहे एॾी वॾी ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ आउं तारी ठोराइती आहियां पर आउं तव्हां खां तुम परेशान न थियो तो परेशान न थियो जेकी ॿुधो पिया वो न ॿुधो करे छॾियो तव्हां खां ॿुधण था चाहियो पंहिंजी दिलि सां महसूस कयो पर हिननि राहूं ॾिसंदड़ अखियुनि जो छा कयां उन्हनि खे ॿुधे जिथे असीं मिली पवंदासीं गिनल दिल खे छोड़िया इन्ही लाइ तव्हां सां छा कावड़ फटकी वाजिब नहीं यार सूरत जा मीर साहब त हाणे इकबाल खे बम्बई जो चक्कर पे हणायो आहे बनो जवान एक ढके सफ़र ते वञनि त सम्झ त ॻाल्हि हिक पासे थींदी आहे या त छोरी सफ़ा मीर साहब खे छॾे ॾींदी या त मीर साहब जी थी वेंदी हूअं बि अॼुकल्ह इकबाल खे मीर साहब जो घणो ख़्यालु रहे थो जीअं असुल ज़ाल हुजे मुझे ख्याल में तो इकबाल के मीर साहब का परसिल कजे ये कड़ा सा मीर साहब जा सुकल पट हाँ ये करन घुर्जे जीअं हीरा जवाहिर हथ कजनि बेगम तो सही
तुंहिंजो छा ख़्याल आहे? हा, तूं बिल्कुलु ठीक थो चवीं। हिते सिर्फ़ हिकु ॿ माण्हू आहे। पाण बारीअ जी मार्फत मीर साहिब जो समूरो माल वेड़े अंग्रेज़नि जे इलाइक़े हली सखनि था। ऐं इक़बाल जी त ख़बर अथव न, असुल इन ॻाल्हि ते भड़की उथंदी। पोइ हीअ रियासत छॾे लाहौर हली हलंदी। सरकार, तव्हां सां वटि पेर भरे आया। मां तव्हांजो थोरो कीअं मञा? मुराद अली खान, तव्हीं असांजा पंहिंजा आहियो। तव्हांजा वॾा बि असां वॾनि जा पंहिंजा हुया। हूंदसीं तव्हांजी महिराणे वारी तालीम तमामु घणा ख़ुशि आहियूं। सरकार, असीं कम खे इबादत सम्झंदा आहियूं। असीं त घणे वक़्त लाइ न आहियूं आया। तव्हां सवाइदो कयो त हलिया आयासीं। न त असांजे वक़्त त सरकार मानी जो बंदोबस्त करायो आहे। न देर थींदी। मुराद अली खान, इहो तय थियो त तुंहिंजी दावत ॿीहर कॾहिं इन वक़्त असां रुॻो पाणी पीआसीं। ईअं सरकार जो